नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तों, रमज़ान शरीफ़ जो ख़ैर सां ही टियों जुमो आहे जेको अॼु तव्हां ई असां अदा करे रहिया आहियूं। रमज़ान मुबारक जा टे हिस्सा हुया जेके मूं हदीस पाक जे रोशनी में तव्हांखे ॿुधाया हा, जंहिं मंझां ॿ हिस्सा गुज़री विया आहिनि, याने पहिरीं तारीख़ खां 10 तारीख़ ताईं, 11 खां 20 ताईं। टियों हिस्सो अॼु 21 तारीख़ खां शुरू आहे। मुंहिंजा सोणा, जियां ग़फ़लत में असांजा अॻुवारा ॾिहाड़ा गुज़री विया, शायदि ही बि ईअं ई ग़फ़लत में गुज़री वेंदा। ॾींहं पंहिंजे तेज़ीअ सां पंहिंजे वक़्त ते गुज़रंदा वञनि, इंसान ग़फ़लत जे निंड में सुतो पियो आहे।
मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो आ, घड़ी वई घड़ियाल जी घड़ियाल कई घोड़ा, बुधुई कून बोड़ा, इहा घड़ी भी घट थी। इहा घड़ी घड़ी असांजी असां खां मोकिलाईंदी छॾींदी वञे पई। वक्त कंहिंजो इंतजार कोन कंदो आहे, असांखे वक्त जो इंतजार कोन्हे। दुआ कयो रब करीम जल जलालहू अमन वालहू रमज़ान मुबारक जा बाक़ी ॾियारा असांखे पंहिंजे यादि में बसर कराए, पंहिंजे इबादत जी रब करीम असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्त, रमज़ान शरीफ़ वरी बि साल खां बाद ईंदो, पर इहा ख़बर नाहे त पाण हुजूं या न हुजूं। इन जे करे तव्हां ई असांजो फर्ज़ आहे त रमज़ान शरीफ़ जे बाक़ी ॾींहंनि जो क़दुरु कयूं। ख़बर नाहे हयाती में इहा वरी सआदत जी घड़ी मिले या न मिले। जंहिं इंसान वटि टाइम जो क़दुरु नाहे, वक्त जो क़दुरु नाहे, उहो इंसान नाहे, उहो हैवान आहे, जानवर आहे। क़ीमती वक्त खे विञाए छॾणु इंसान जो कमु नाहे। मुंहिंजा भाउ, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू तव्हां असांखे हे घड़ियूं, हे टाइम, हे सिहत क़ीमती ॾिनियूं आहिनि। इंसान जी सिहत हली वेंदी आहे, पोइ क़दुरु थींदो आहे। जॾहिं बीमार थींदो आहे त मुंहिंजे सिहत में, मुंहिंजे चङ भलाईअ में केॾी अलाह सी मणिया रखी हुई। वक़्तु गुज़री वेंदो आहे, हज़ार किरोड़ हीला कर, उहो वयल वक़्तु वरी वापसि कोन ईंदो आहे। तंहिंजे करे वक़्त खे ख़ाली न विञायो, वक़्त जो क़दुरु कयो, पंहिंजे हयातीअ जो क़दुरु कयो। रमज़ान शरीफ़ जा बाक़ी ॾिहाड़ा अल्लाह जे यादि में गुज़ारियो। रब करीम शल तव्हां असांजी इबादत क़बूल फरमाईंदो। दोस्तो अज़ीज़ो, अॼोके हिन जुमे ते रमज़ान शरीफ़ जो मौज़ू त हूअं ई हले पियो, पर ॿ हिकिड़ा अहम मौज़ू आहिनि जेके मूंखे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणा आहिनि। ॿिनि टिनि ॾींहंनि खां तबियत बि सही कान्हे, बुखार ऐं ज़ुकाम जे करे, पर हाणे जेकॾहिं जुमो क़ज़ा करे छॾिबो त मज़ो नाहे। कुझु ॿुधायां जेतिरो ॿुधाए सघुसि। पहिरीं ॻाल्हि त हिन भलारे महीने जे 17 तारीख़, यानी रमज़ान शरीफ़ जी 17 तारीख़, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू पंहिंजे प्यारे हबीब करीम खे बदर जे मैदान में कामयाबी अता फरमाई हुई। जो अल्लाह सही कुरान शरीफ़ में ज़िक्र फरमायो आहे, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्लह। अल्लाह पाक तव्हांजी बदर में मदद कई, अव्हां खे बदर जे मैदान में कामयाबी ॾिनई, पर हाल इहो हो जो दुश्मन तव्हां खां चवणो हो, अव्हां तमामु थोरा कमज़ोर हुयो। रब्बुल आलमीन पंहिंजी महिरबानी करे मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खे बदर जे मैदान में शानदार कामयाबी ॾिनी। अहिड़ी कामयाबी अल्लाह पाक हबीब खे ॾिनी जो बदर जे जंग खां पोइ कुरैशियुनि जा, काफ़रनि जा, मुशरिकनि जा इरादा ख़ाक में मिली विया। ईअं सम्झो त काफ़रनि जी चेल भॼी पई, वरी हुननि नबी करीम अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ साज़िश कान कई। वॾी शानदार कामयाबी हुई, जंहिंमें काफ़रनि जा वॾा वॾा सनादीदे कुरैश, वॾा वॾा हुननि जा बहलवान, बहादुर, अमीर, नवाब, अबू जहल बुनी में मारिजी वियो। उतबो, शैबो, वलीद, वॾा वॾा जेके हुननि जा काफ़र हुआ, उहे बदर जी जंग में जहन्नम रसीद थिया। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू नबी करीम खे वॾी शानदार कामयाबी अता फरमाई। उहा कामयाबी एॾी जंहिंखे ख़ुदा पाण बयान पियो करे क़ुरान पाक में, त मां तव्हांखे कामयाबी अता फरमाई। हिकु इन जे बारे में कुझु अर्ज़ु कयां। ऐं ॿियो, इत्तिफ़ाक़ ॾिसो त ॾींहुं बि जुमे जो आहे, तारीख़ बि एक ही आहे। हज़रत अली करमल्लाह वजल करीम जी शहादत जो साॻियो ॾियारो आहे। जॾहिं हज़रत अली शहीद थियो त महीनो रमज़ान जो हो, ॾींहुं बि जुमे जो हो, ऐं वरी तारीख़ बि एक ही हुई। सदन खां पोइ तारीख़, ॾींहुं, महीनो पाण में मिली विया। अली असांजो मुर्शिद आहे, अली असांजो इमाम आहे, अली असांजो पीर आहे, अली नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो आहे। तंहिंजे करे सोहणे अलीअ जे बारे में बि कुझु तव्हांखे ॿुधायां। अल्लाह पाक शल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना
मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पाने पाक कलाम इरशाद फरमायो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला। महबूब करीम जी ज़ात बाबरकात सां 313 सहाबी हुया ऐं बदर जे मैदान में काफ़र पाण सां 1000 खां वधीक काफ़र वठी मैदान में लथा। बदर हिकिड़ो मैदान आ। मके शरीफ़ खां जॾहिं मदीने पाक वञिबो आ त अॼुकल्ह जेको नओं रस्तो आ उन सां कोन थो अचे। पुराणो रस्तो जेको अॻु में हाजी मके खां मदीने पाक वेंदा हुआ उन रस्ते ते बदर जो मैदान आ। हिकिड़े इलाइक़े जो नालो आ बदर। उन बदर जे मैदान ते नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे सहाबा किराम सां जंग लगी हुई। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम खे 17 रमज़ान शरीफ जे महीने में फतह याबी ऐं कामयाबी अता थो फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हा 313 ॼणा तहा ऐं मुक़ाबले में 1000 खां बि घणा हा। मुक़ाबले में 1000 खां बि काफ़र घणा हा ऐं मुस्लमान 313। हथियार केतिरा थे उनके पास 2 घोड़े 6 ज़िरहे 8 शमशीरे। 313 माण्हुनि खे सिर्फ़ 2 घोड़ा सवारीअ जे लाइ। हिकिड़े घोड़े ते नबी करीम जी ज़ात बाबरकात सवार हो ऐं ॿिए घोड़े ते असहाबन सगोरन पंहिंजा हथियार वग़ैरह रखी करे उनखे प्यादल कौतल काहे मैदान में पहुता हा। थे उनके पास 2 घोड़े 6 ज़िरहे 8 शमशीरे। ज़िरह हिकिड़े क़िस्म जो हथियार हूंदो हो। पोशाक हूंदी जेके जिस्म जे मथां पाईंदा हा त तीर असर कोन कंदो हो, तलवार असर कान कंदी हुई, भालो असर कोन कंदो हो। उहे बोजादो 313 मां असहाबन मजा 6 ज़िरहूं हुयूं। 8 शमशीरे 8 तरारियूं बस। 313 माण्हू तरारियूं 8 ज़िरहूं 6 घोड़ा 2 थे उनके पास 2 घोड़े 6 ज़िरहे 8 शमशीरे। और बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरे। मैदान में लथा हा त जे इस्लाम जी तकदीर तब्दील थी वञे, इस्लाम जो नालो बुलंद थी वञे। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो जे दीन जी अहिड़ी ख़िदमत कजे, अल्लाह जे राह में जान कुर्बान कजे जे अल्लाह पाक जे दीन जे सदके सां तकदीर ई तब्दील थी वञे, काफ़र ख़त्म थी वञनि, मुस्लमान हमेशा आबाद थी वञनि। भला घोड़ा 2 तलवारूं 8 ज़िरहूं 6 मुक़ाबले में 1000 खां वधीक दुश्मन ताकत वारा हिक काफ़र सां 3 4 तलवारूं 3 ज़िरहूं 2 घोड़ा सवारी जे लाइ, माल खाइण पीअण जे लाइ जाम। असहाब सगोरा पत्थर पेट सां ॿधी आया। पोइ आख़िर एॾी सारी ख़ुदकुशी छो पे कयूं, पंहिंजे पाण खे छो पे मारायूं? वॾी जमात सां मुक़ाबलो कनि, ताक़त कहिड़ी हुई? न तेगो तीर पर तकिया न खंजर पर न भाले पर। भरवसो छाते हो? न तलवार ते, न तीर ते, न खंजर ते, न भाले ते, न हथियार ते, न डोकड़ ते। न तेगो तीर पर तकिया न खंजर पर न भाले पर। भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। भरवसो हुननि जो हुयो त सिर्फ़ रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जे मथां हो। हुननि जो ख़्याल हो त महबूब मोहम्मद करीम दुआ घुरंदो असांजा बेड़ा ई पार थी वेंदा। हक़ीक़त आहे बदर जे जंग जे मैदान में मुंहिंजा दोस्त हदीसुनि में ईंदो आहे जंहिंमहिल जंग शुरू ही लड़ाई हली रही हुई, महबूब पाक जे असहाबन हुजूर पाक जे लाइ मैदान खां हिकिड़े पासे, हिकिड़े मैदान खां हिकिड़े किनारे ते हिकिड़ी कखनि जी भूंगी ठाही हुई। उन्ही में महबूब पाक खे छांव में विहारे असहाब मैदान में लही पिया हा। महबूब जे मथां 2 टे पहरेदार बीठा हा। ॿियनि जंग पे कई। महबूब करीम जी ज़ात बाबरकात आराम सां कोन मुस्तफ़ा जी ज़ात अल्लाह जे दरबार में हथ खयूं बीठा हा। साहबी तो चवे ख़ुदा जे ज़ात जो कसम आ, जे वक़्त में नबी करीम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथा असांजी नज़र पई त रहमत वारे नबीअ जो मुंहुं बैतुल्लाह ॾे हो। अल्लाह जो नबी बीठो हो, हथ मथे खयो बीठो हो, अल्लाह जे दरबार में रोई रोई नबी पाक दुआऊं पे घुरियूं। एतिरो त हबीब पाक जी ज़ात अल्लाह जे दरबार में दुआ घुरी जो महबूब खे या बि ख़बर कान हुई। दुआ घुरंदे घुरंदे मुस्तफ़ा जे कुल्हनि तां चादर मुबारक वञी पट ते पई, पर हबीब जी ज़ात अल्लाह जे दुआ में मसरूफ़ आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफ़ा जी चादर खणी हुजूर जे कुल्हनि ते थो रखे, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, अल्लाह ताला तो सां वाइदो फरमायो आहे और अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तूं नबी आहे, तो सां मदद जो ख़ुदा वाइदो कयो आहे। ओ मुंहिंजा महबूब एतिरो छो थो ज़ारी करी, एतिरी छो थो दुआ घुरी जो तुंहिंजी चादर बि ज़मीन ते किरी पई आहे। खुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि पिया, ओ मुंहिंजा रब अॼु मुठ जमात तमाम थोड़ा 313 तो रब जे नाले वठण वारा मैदान में वठी आयो आहियां। अॼु जेकॾहिं हिननि खे कामयाबी न मिली त क़यामत ताईं तुंहिंजो नालो को वठंदो ई कोन को। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह, हक तार यार, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सलात शरीफ बुलंद आवाज़ हमारी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरबार में दुआ पियो घुरे। बाबा मदद त अल्लाह जे हथ में आहे न साईं। मदद केरु ॾींदो आहे? नसरुम मिनल्लाहि व फतहुल करीब। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे तरफ़ खां मदद हूंदी आहे। हक़ीक़त में मदद ॾियण वारो रब्बुल आलमीन आहे। मुंहिंजे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकात बि अल्लाह जे दरबार में दुआ घुरी आहे त ख़ालिक़ अकबर मदद तूं ॾींदो आहे, इन मुंहिंजे जमात खे तूं मदद दे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ फरमाए तो बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे त मां बीठो हुजां कतार में, छो त जंग थींदी हुई त कतार ॿधी बीहंदा, सफ़ूं ॿधी बीहंदा। कतार में बीठो आहियां, सॼे पासे निहारियुमि, पंहिंजे सॼे पासे कतार में छोकिरो बीठो आहे, ॾाढी दिलि ते वज़न थी पियो। मां हेॾो बहादुर, मुंहिंजे भर में छोकिरो। वरी खॿे पासे निहारियुमि त वरी ॿियो छोकिरो बीठो आहे। मां हेॾो बहादुर ॿिनि छोकिरनि जे विच ते बीठो आहियां। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ साईं फरमाइनि था पिया, दिलि में ख़्यालु अचो त जेकर मां छोकिरनि जे विच ते न हुजां हा, जेकर कंहिं पहलवाननि जे विच ते हुजां, पहलवान पहलवाननि सां ठहंदो आहे। बिलाड़ो खेॾंदा हो न के जवानीअ में हारी ऐं भेची ठाहींदा हो। मुंहिंजा दोस्त हमेशह कद बुत खे ॾिसी कमु थींदो आहे। हज़रत अब्दुर्रहमान पियो चए त मुंहिंजो हारी ऐं भेची जेके ॿई साइड में बीठा आहिनि, ॿई मुस्लमान त हा पर छोकिरा हा, ॾाढ़ी कान आहिनि मुंहं ते, लासराट हा, मुछुनि जी सावल बि कान हुई, बालिग़ बि हुया अलाए कोन हा। हिकिड़ो हिन पासे बीठो आहे, ॿियो हिन पासे बीठो आहे। हिन खे ॾिठुमि त बि मूंखे ॾुखु थियो, हिन खे ॾिठुमि त बि ॾुखु थियो त जेकर मुंहिंजे भर में को बहादुर हुजे हा। मुस्तफ़ा जा सहाबी बहादुर हा। हा साईं, बहादुरी मुंहिंजे महबूब जे साहबनि खां को सिखे। जन सिर कुर्बान करे छॾिया। ख़ुदा जो कसम आहे, ईअं कंहिं बि अहिड़ी कुर्बानी करणी आहे जो सिर त्री ते रखी मोहम्मद जे नाले तां घोर करे छॾींदा। उते को ॾोकड़ वठण विया, क़ौमी असेंबली जी सीट वठण विया, सूबाई असेंबली जी सीट वठण विया, वज़ारत वठण विया। अॼुकल्ह ॾाढी पट लॻी पई आहे मुल्क में। मुंहिंजा त हितां चूंडे ग़रीब अवाम हिननि खे गरीब वोट ॾियो, मायूं वठियो, ज़ालूं वठियो अल्लाह जे कलमे जे बुलंदी जे लाइ त ख़ुदा जो दीन बुलंद थिए। असांजो सिर घोर आहे, अल्लाह जो नालो, अल्लाह जे रसूल जो नालो क़यामत आबाद हुजे। हज़रत अब्दुर्रहमान चयो त मां ॿिन्ही नौजवान खे ॾिसी ॾुख त थियो, पर हाणे छा कयां, कतार ॿधिजी वई, बीहजी विया। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ से फरमाइनि था, थोरी देरि गुज़री, बस अञा मां इन ख़्याल में हुजां त हिकिड़े पासे छोकिरे खे कुख ते हथ रखियो, मां हुन ॾे वाझायो, अबा छा आहे? ओ चाचा महिरबानी कर,
असा जो अबू जहल ॾिठल कोन्हे, असा के ॿुधाए त इन्ही काफ़रनि वारी सिब में अबू जहल कहिड़ो आ। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ से फरमाइनि था पिया त अञा हुनखे मां वर्दी कान ॾिनी आ त वरी ॿिए पासे छोकिरे मूंखे वरी कुख में हथ हणी मूंखे चई चाचा अबू जहल कहिड़ो आ, मूंखे ॿुधाए, असांखे सम्झाए तो कहिड़ो आ। इहे साम्हूं काफ़रनि जी कतार बीठी आ, अस अबू जहल असांजो ॾिठल कोन्हे, को महिरबानी करे असांखे ॿुधाए त अबू जहल कहिड़ो आ। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए त ॿिन्ही जो हिकु जहिड़ो सुवाल ॿुधुमि, हुन बि पुछो त मां वरी ॿिन्ही खे चयो बा छा कंदो अबू जहल खे, अवां जो छा वञे। वे ॿई जवान चवण लगा कसम खाई है मारेंगे, कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को, सुना है गालियों देता है वो महबूब बारी को। ओ चाचा घरों निकता हूं त पंहिंजे अमड़न खां खीर बशकाए निकता हूं, अमन सां वाइदो करे आया हूं त अबू जहल जे लाइ असांखे ख़बर पई आ त मिठड़े महबूब मोहम्मद करीम खे गारियूं ॾींदो आ। असां इरादो कयो आहे त जेसी त इन पलीत खे न मारींदासीं तेसी ताईं वापसि कोन ईंदासीं। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। असां कसम खणी घरां निकता हूं या पाण मरंदासीं या इन पलीत खे जहन्नम रसीद कंदासीं। छो ख़बर इहा पई आहे त रसूलुल्लाह जो दुश्मन आहे। हाँ कंहिंजो दुश्मन आहे? रसूलुल्लाह जो दुश्मन आहे। तव्हांजे रसूलुल्लाह जो दुश्मन खे जो मारणो ज़रूर आहे, पोइ या पाण मरूं या इनखे मारियूं। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ थो चवे पहिरीं त मूंखे थोरो नफ़रत पिया त नंढड़ा मुंहिंजे भर में बीठा आहिनि, पर जंहिंमहिल हिननि जो इरादो पहाड़ खां बि मज़बूत ॾिठुमि त मां दिलि में सोचियो त वाह जो जवान मुंहिंजे भर में बीठा आहिनि। बसि मां रुगो इशारो कयो त पंहिंजे कमान सां त इहो साम्हूं जेको सिफ़ूं तो बीठो सिधियूं कराए अॻिते पोइते थी रहियो आहे, मां हुनखे सिधो पियो करे अॻिते पियो करे। चङा मुड़ुस कंदा न साईं, अॻिते थी बि हिते थी बि हुतां थी बि, पोइ पिया घुरंदा फिरंदा। अल्लाह ताला जल जलालुहु मनवारू जे ज़ात बाबरकात मुंहिंजा प्यारा दोस्त दीर जंहिंखे इज़त अता फरमाए, जंहिंखे कामयाबी अता फरमाए। हज़रत अब्दुर्रहमान फरमाए तो मारो इशारो कयो अब्बा इहो जेको काफ़रनि जूं सिफ़ूं अॻिते पोइते तो बीठो करे इहो आहे अबू जहल। हज़रत अब्दुर्रहमान चयो मां रुगो इशारो कयो त अबू जहल इहो आहे। बस इहे ॿई छोकिरा विया जी आसमान जी विॼ चमकंदी आहे, आसमान में विॼ चमकंदी आहे, ख़बर न पवंदी आहे, इहे तजल्ली थी वेंदी आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए का ख़बर न को काफ़रनि खे पई आहे, न को अबू जहल खे पई आहे, न को मुस्लमान खे पई आहे, पर मुंहिंजे भर में हा मूंखे ख़बर पई। ईअं भॻा देरि कान थी जीअं बाज़ मुंहिंजा दोस्त कंहिं पखी जे मथां हमलो कंदो आहे। देरि तमल थी जो हिकिड़े नंढड़े हुन नौजवान छोकिरे हेॾां तलवार ॾिनसि, ॿिए हेॾां ॾिनी, देरि एतिरी थी जो अबू जहल खे मिंटनि में ढेर थींदे ॾिठो। ॿई साहबी नंढड़ा डोड़ंदा हज़रत अब्दुर्रहमान जे आया। अब्दुर्रहमान खे चऊं अब्दुर्रहमान तूं शाहिद आ, असांखे रसूलुल्लाह वटि वठी हल, महबूब खे तलवारूं ॾेखारियूं था त या रसूलुल्लाह हे पलीत जो खून लॻो पियो आहे, ख़बीस खे असां जहन्नम में पहुचाए आया आहियूं। वाह वाह। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात रे अब्दुर्रहमान उन ॿिन्ही खे वठी थो वञे पियो, हबीबन करीमन जे साम्हूं पेश करे थो। मुस्तफ़ा खे ॿई था चवनि क़िबला मुंहुं मारियो आहे, हू चवे क़िबला मुंहुं मारियो आहे। सरकार फरमाइनि था ॾियो ख़बर अवां जे तलवार खे रत लॻल आहे, हाओ क़िबला तलवारूं ॾेखारियो। महबूब ॿिन्ही जूं तलवारूं ॾिसी पाण फरमाइनि था तव्हां ॿिन्ही ख़बीस खे मारियो आहे। ओ मुंहिंजा दोस्त, इस्लाम जा सिपाही, इस्लाम जा गाज़ी, इस्लाम के सरबुलंदी ते पहुचाइण वारा, कुर्बानी ॾियण वारा उहे मर्द मुजाहिद हा जन अल्लाह जे दीन जे लाइ एॾी सर ट्रोड़ कुर्बानी कई। मुंहिंजा दोस्त अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम खे उन बदर जे मैदान में कामयाबी अता फरमाई जो 70 काफ़र, घणा साईं 70 काफ़र वॾा वॾा बहादुर मारिजी विया ऐं 70 हुननि जा वॾा वॾा बहादुर नवाब अमीर क़ैद थी महबूब जे दरबार में आया, गिरफ्तार थी हुजूर जे आॾो आया। अल्लाह पाक कामयाबी ॾिनी। महबूब पाक अलैहिस्सलाम जो चाचो हज़रत अब्बास, सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढे चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो बि उन टाइम ते बदर वारी जंग में
मुसलमान कोन हो, आहे नबी पाक जो चाचो पर हुयो काफ़रनि जे पासे, अञा मुसलमान कोन थियो आहे। गिरफ़्तार जेके माण्हू थिया उन गिरफ़्तारनि में नबी पाक जो चाचो बि गिरफ़्तार थी आयो। जंहिंमहिल हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मके खां बदर रवानो थियो हो, पंहिंजी घरवारी जंहिंजो नालो हो उम्मुल फज़ल, उनखे घर में कुंड में वठी अंदर चयो उम्मुल फज़ल मां वञा थो जंग ते, जंग तां ख़बर न आहे मोटा या न मोटा मारजी वञा, मुंहिंजा ॿ पुटड़ा आहिनि, उन्हनि जे लाइ मां तोखे हिकिड़ो सोन ॾेई थो वञा, सोन, इहो सोन संभाले रखजां, मोटी आयुसि त मां अची विरहाईंदुसि, पर जे मां मारजी वञा त इहो मुंहिंजे पुटनि जे मथां ख़र्च कजां। अकेलो आहे, ज़ाला पाणा घर जी कुंडा दर दरियूं बंदि करे ऊंदाही में सोन हवाले करे पाण जंग ते पहुतो आहे। जंहिंमहिल उते गिरफ़्तार थियो, जंग कामयाबी सां मुस्लमान खटी, अल्लाह पाक जे फज़ल सां काफ़र गिरफ़्तार थी आया, हुज़ूर पाक जो चाचो बि गिरफ़्तार थी आयो। नबी पाक चयो बाबा जा त इस्लाम क़बूल कयो या पैसा ॾोकड़ ॾेई ॾंडु ॾेई पंहिंजी जान छॾाईंदा वञो, ॿी का ॻाल्हि ई कान्हे का, सभु को पंहिंजी पंहिंजी जान छॾाईंदो वियो। जंहिंमहिल हज़रत नबी पाक जो चाचो हज़रत अब्बास आयो, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ कई क़िबला मूंखे छॾ, मां तुंहिंजो चाचो आहियां ऐं तोखे ख़बर आहे त मां पूरे अब्दुल मुत्तलिब जे पुटनि में औलाद में ग़रीब आहियां, मिस्कीन आहियां, ॾोकड़ हुजनि हाथ ॾेई जान छॾायां हा, पर पैसो मां वटि कोन्हे, मूंखे मुफ़्त में छॾ, मां तुंहिंजो चाचो आहियां। नबी करीम जी ज़ात बाबरकात खिलनि सां फरमाइनि था चाचा तूं थो चवीं त मां ग़रीब आहियां, हालांकि तूं पंहिंजे घर वारी खे मके में घर में जेको सोन ॾेई आए उन जो छा थींदो? सलाह शरीफ बुलंद आवाज। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुसलमान भा, गौर जो मक़ाम आ, सोचण जी ॻाल्हि आ, काथे मको आ, काथे बदर जो मैदान आ, ऐं अबू जहल ऐं हज़रत नबी पाक जे चाचे हज़रत अब्बास पंहिंजे घर वारी खे अकेलाई में सोन थो ॾे, घर जे कुंड में थो ॾे, कंहिं खे ख़बर कान्हे का। नबी करीम खे कंहिं ॿुधायो, हज़रत अब्बास तो चवे कुर्बान वञा, इहे ॻाल्हियूं त नबीअ खां सवाइ ॿियो को करे कोन थो सघे, मूंखे अॻ ई तो में यकीन हो पर ज़िद ते बीठो होसि सोणा, हाणे तुंहिंजे न इल्म ग़ैब वारे मोजज़े खे ॾिसी मां कलमो थो भरियां, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरे महबूब जा ग़ुलाम, महबूब जो इल्म ग़ैब ॾिसी मुसलमान थियनि। अॼुकल्ह जो मुसलमान वरी फतवा लॻाए मथां ईमान थोड़ा तूं अल्लाह जो सचो नबी आ, छो त जंहिं वक़्त मां उम्मुल फज़ल खे सोन ॾिनो हो उन वक़्त में सवाइ मुंहिंजे ऐं उम्मुल फज़ल जे टियों हुयो ई कोन को, कंहिं खे ख़बर कान्हे, हता कि मुंहिंजे घर जे भातुन खे बि ख़बर कान्हे। मुंहिंजा सोणा जेकॾहिं मुंहिंजे घर बि तोखां ॻुझो कोन्हे त तूं अल्लाह जो सचो नबी आ। असांजे नबी खे ग़ैब जी ख़बर आहे, कंहिं ख़बर ॾिनी अथसि? अलाह ॾिनी आहे, पोइ अलाह जे तोखे जो थी कावड़ लॻे। असां इहे थोरो था चऊं पंहिंजे तरफ़ खां खणी आयो आहे, अल्लाह अता कंदो आहे, अल्लाह ॾींदो आहे। महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो चाचो मुसलमान थी थो पवे, हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, अल्लाह पाक महबूब खे फतह याबी अता फरमाई। और मुंहिंजा दोस्त और मुंहिंजा भाउ, अंदाज़ो कर त इस्लाम जे लाइ सहाबनि केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं, महबूब करीम जी ज़ात बाबरकात इस्लाम जे लाइ केॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। अल्लाह पाक पंहिंजे हबीब जी दुआ क़बूल फरमाई। 17 रमज़ान शरीफ़ जे ख़ुदा ताला बदर वारो मार्को ख़ुदा जे हबीब खे खटी ॾिनो। कुरान पाक में ये भी ईंदो आहे, बटन जगहुनि ते अचे थो त अल्लाह जे महबूब जा जॾहिं गुलाम जंग जे लाइ लथा पे त महबूब पाक जा सहाबी ॾिसनि पिया त हिकिड़ी फ़ौज अहिड़े क़िस्म जी आहे जेका असांजी ॾिठल कान्हे, पटका ॿधल, पहरियाण पियल, चादरूं वेढ़लूं, तलवारूं हथनि में, हिकिड़े खे इशारो पिया कनि त हिक सां 10 पिया मरनि। इहे काथों जा आहिनि? शाम जा आहिनि, मिस्र जा आहिनि, ईरान जा आहिनि। अवां काथे तबलीग कई है, किथां मुसलमान पहुता आहिनि? मुंहिंजो मोहम्मद मिठड़ो खिली थो ॾे, पाण फरमाइनि था तव्हां कोन था सुञाणो, अल्लाह तव्हांजे मदद लाइ आसमान तां मलाइक मोकिलिया आहिनि। इहो जेको अॻुवाणी पियो करे सो हज़रत जिब्रील पाण आहे। जिब्रील खे ख़ुदा तबारक व तआला इन जी सिफ़ह सालारी ॾिनी आहे। हज़रत जिब्रील अमीन मलाइकनि जी कमान संभाले पियो, अल्लाह पाक तव्हांजी मदद लाइ मलाइकनि खे नाज़िल फरमाए छॾियो आहे।
जंहिं महबूब जी मदद मलाइक कनि, जंहिं महबूब जे तावन लाइ जिब्रील लही अचे, महबूब करीम जी ज़ात खे अल्लाह ताला कामयाबी सां हमकिनार फरमाए। ओ मुंहिंजा दोस्त शुक्र अल्लाह जो असांखे ख़ुदा अहिड़ो महबूब अता फरमायो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। दोस्तो अज़ीज़ो, वाक़ियो त बदर जो पंहिंजी जॻह ते लंबो आहे, पर सोणे अली जे लाइ बि कुझु अर्ज़ु कयां। अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली, हजार जान गिरामी फिदा इनाम अली। अली असां अहले सुन्नत जो इमाम आहे। हज़रत अली करमल्लाह वजल करीम फरमाईंदा हुआ त मुंहिंजी दिलि चवंदी आहे, मुंहिंजी तमन्ना हूंदी आहे, मुंहिंजो इरादो हूंदो आहे त सख़्त गर्मी हुजे, शदीद गर्मी हुजे, ऐं रमज़ान जो महीनो हुजे। गर्मी बि सख़्त हुजे, महीनो बि रमज़ान जो हुजे, अली खे रोज़ो बि हुजे, होॾां वरी काफ़रनि सां जंग लॻी पवे, तलवार मुस्तफ़ा मूंखे ॾे, हुकुम करे अल्लाह जे राह में, ख़ुदा जे राह में सिर कुर्बान करे कटाए छॾियां, त जीअं ख़ुदा जे दरबार में पहुचां त रोज़े जी हालत में पहुचां। अल्लाह पाक जे आॾो मुंहिंजी हाज़िरी थिए त रब करीम जी ज़ात बाबरकात जीअं चवे त वाह अली तूं आयो आहे, पर मुंहिंजे दरबार में रोज़े जी हालत में आयो आहे। हज़रत अली जी अल्लाह उहा तमन्ना पूरी फरमाई। मुंहिंजा दोस्त, रमज़ान जो महीनो, जुमे जो ॾिहाड़ो, 21 तारीख़ नसीब थी थिए पई जो अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे राह में कुर्बान थो थिए, शहीद थो थिए, ऐं शहीद बि किथे थो थिए? मस्जिद में। कसेरा मुयसर नशुद ई सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। हज़रत अली जहिड़ी सआदत कंहिंखे कान मिली आहे। जे ॼमे त बैतुल्लाह पाक में, जे शहीद थिए त अल्लाह जे घर मस्जिद में। मुंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम जो सॻो सौट आहे, महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारी न्याणी फातिमा ज़हरा जो वर्रा। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात के अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे शादी कराए। महबूब शादीअ जे लाइ फरमाइनि था, अली तोखे शादी त करायां थो, पर महर अथी। महर, महर सम्झो था? काबीनो, वो जेको निकाह जे टाइम ते मुला पुछंदो आहे त बाबा हाणे शादी त करीं थो, पर माई खे महर में छा ॾींदे? पोइ असां चवंदा आहियूं त लुंडी ढिगी ढगी, हा न साईं, या जेका लुंडी बकरी आहे उहा, या वरी छा चवंदासीं 100 रुपयो थो ॾियांसि, पोइ ॾेसि न ॾेसि रुगो चई छॾींदा आहियूं। हालांकि उहो ॾियणो ज़रूरी आहे, लाज़मी आहे। ढगो ॾे, ढगी ॾे, जेका ॾे उहा हुनजो हक़ आहे। बहरहाल महबूब करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई, क़िबला मूं वटि पैसा त कोन्हनि, पाण फरमाइनि था महर त लाज़मी आहे। जेकॾहिं मां तोखे माफ़ कयां त मुंहिंजे उम्मत लाइ सुन्नत थी पवंदी, त जेकॾहिं अली तोखे माफ़ कोन कंदुसि, कीअं बि करे महर जो बंदोबस्त कर, तूं तुंहिंजी शादी कयां। क़िबला आहे त कुझु कोन। पाण फरमाइनि था, जेका जंग जे मैदान में ज़िरह पाईंदो आहे, लोह जी ज़िरह, इहा वञ विकिणी अचो, जेके ॾोकड़ मिलणी खणी आ तन मां तुंहिंजी शादी जो बंदोबस्त कयूं था। हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जी ज़ात ज़िरह विकिणी था अचनि। पैसा जेके मिलिया उन मां कुझु महर थियो आहे, कुझु वलीमे ते ख़र्च थियो आहे। हज़रत फातिमा ज़हरा सां शादी थी आहे। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमाइनि था, शादी खां पोइ ॿिए ॾिहाड़े फातिमा खे वठी मां नबी पाक जे दरबार में हाज़िर थियुसि। हुज़ूर करीम खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह हाणे महिरबानी कर तो फातिमा मुंहिंजे हवाले कई, निकाह मूंसां करायो थी, पर अॼु दिलि वारी ॻाल्हि ॿुधाए त तोखे फातिमा प्यारी आहे या मां अली प्यारो आहियां? सम्झो था न सी? तोखे ॿिन्ही मां प्यारो केरु आहे? मां प्यारो आहियां या फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा? हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ प्यारा अली, तोखां मूंखे फातिमा वधीक प्यारी आहे, पर फातिमा खां वधीक तुंहिंजी मूं वटि इज़त आहे। वाह मुंहिंजा हबीब, पाण छा फरमायूं त प्यारी फातिमा है, छो त मुंहिंजी जिगर गोश आहे, मुंहिंजी न्याणी आहे। त जेकॾहिं प्यार उन सां आहे, लेकिन जेका तुंहिंजी इज़त आहे सा फातिमा खां 1000 दफ़ा मूं वटि वधीक आहे। इज़त तुंहिंजी अल्लाह वॾी कई आहे। अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, रब थो चए त मर्द हाकिम आहे, औरत महकूम आहे। मर्द हाकिम आहे, औरत रईयत आहे, औरत मर्द ते हुकूमत न कंदी आहे। त जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे, ओ प्यारा अली मुर्तज़ा, त जेकॾहिं मां मोहम्मद फ़ैसिलो थो ॾियां त प्यारी 1000 दफ़ा फातिमा आहे, पर जेका तुंहिंजी इज़त आहे, अहिड़ी कंहिंजी इज़त मूं वटि कान्हे का।
तकबीर अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे ताकीद हकदार यार शाने सहाबा जिंदाबाद। मुझा प्यारा दोस्तों अजीजो, नबी करीम जॾहिं हिजरत फरमाई आहे मके पाक खां मुंहिंजो प्यारो नबी पाक मदीने पाक पहुतो आहे त मुंहिंजे नबी पाक सां मुहाजिर बि गॾु हा, हिजरत वारा सहाबी भी गॾु हा, मदीने वारनि जो नालो अंसार पियो। वो मुंहिंजे महबूब पाक जा सहाबी जेको मक्को छॾे आया हा, बाग छॾे आया, घर छॾे आया, मिल्कियत छॾे आया, ॾोकड़ छॾे आया, माल छॾे आया, हथे ख़ाली मुंहिंजे महबूब जे पुठियां लॻा। वाह 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 मुसलमान, असां चाहे जेको भला मज़हब विकिणी था छॾियूं, हा न साईं, भत जी हिकिड़ी थाली मिले, ॻाढ़ो बोड़ ॾिसंदासीं, उन सां गॾु वेही ॾाढियूं ॿूटियूं खाईंदासीं ऐं ख़ैर जो हुन सां हा में हा वेठा मिलाईंदासीं। पोइ गिला पई हले, असहाबनि जी गिला हुजे, वलियनि जी गिला हुजे, पीरनि जी गिला हुजे, पर हाणे से मानी थी वञे तंहिंजे करे वेठा आहियूं। पर मुस्तफ़ा जे सहाबा किराम असांखे सबक़ु ॾिनो त दीन तां हर शइ क़ुर्बान करे छॾणी आहे। का शइ परवाह न आहे, माल वञे, धन वञे, दौलत वञे, ढगा वञनि, ढोर वञनि, घर वञे, बच्चा वञनि, ॿार वञनि, हर शइ छो न हली वञे, पर महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन तां हर शइ खे क़ुर्बान कबो। तंहिंजे करे सहाबा किराम हर शइ मुंहिंजे हबीब जे दीन जे करे मके में छॾे महबूब जे पुठियां लॻी आया। इहे कोन त को मुहाजिर महबूब सां गॾु हिजरत करण वारा सुञा हा, मालदार हा, बागन जा मालिक हा, खूहनि जा मालिक हा, मालदार हा, पर महबूब जॾहिं लब्बैक जो सॾु कयो, हलो मदीने हिजरत करणी आहे, ख़ुदा जे हबीब जे पुठियां हर शइ छॾे लॻी पिया। एतिरे क़दुरु जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे असहाबनि सगोरनि ईअं बि कयो, जेकॾहिं पाण मुस्लमान थियो आहे, ज़ाल मुस्लमान कान थी आहे त ज़ाल छॾे महबूब जे पुठियां लॻी पियो आहे। पीउ मुस्लमान आहे, पुटु छॾे हलियो आयो आहे, पुटु आहे त पीउ खे छॾे आयो आहे, दौलत कारोबार सभु छॾे अल्लाह जे महबूब जे कढ लॻी पिया। अदा हर छॾियऊं, सभु कुझु छॾियऊं, तॾहिं त महबूब मिलियो न साईं। ऐं महबूब मिलियो, अहिड़ो अल्लाह शान कयो, अहिड़ो अल्लाह शान कयो जो अॼु 14 सदियूं गुज़रियूं, पर क़ुरान पाक में अल्लाह पाक जी तारीफ़ लिखी छॾी आहे। रब ताला फरमाए थो, अल्लज़ीन आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, जन महबूब ते ईमान आंदो, महबूब सां गॾु हिजरत कयूं, महबूब जे ज़ात बाबरकात जे लाइ, अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दीन जी मदद कयूं। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में ॿिए हंधि जे लाइ फरमाए थो, रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, ये महबूब जा परवाना मुखां राज़ी हन, मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहियां। ये मुखां राज़ी, मां इन्हनि खां राज़ी, ये मुंहिंजा, मां इन्हनि जो। उलाइक आज़म दरजतन इंदल्लाह। वरी ॿिए हंधि रब ताला फरमाए थो, इहे उहे अथव जंहिंजा दर्जा मां रब तमामु बुलंद करे छॾिया। दुनिया मिटिजी वञे, दुनिया छाप थी पवे, पर मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो शान कोन मिटबो। मिटबो बा, छो त क़ुरान कोन मिटबो, जॾहिं क़ुरान नथो मिटे त साहबा जो शान किथां मिटबो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक वसल्लम अलैहि। सलात बुलंद आवाज़ सां, मोहब्बत सां, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। अर्ज़ पियो कि मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हज़रत अल्लामा अली मुत्तकी हिंदी सभई चो रहमतुल्लाह अलैहि, उन हिकिड़ो किताब लिखियो आहे कंज़ुल अम्माल। छा लिखियो अथसि किताब साईं? कंज़ुल अम्माल हदीस जो किताब आहे, 22 जिल्दनि में आहे, तमामु वॾो किताब आहे, महबूब जे हदीसुनि जो आहे। उन में आसार हन, वाक़िआत हन, हदीसूं हन, ॿिया घणा ई हुन में वाक़िआ हन, तमामु मुस्तनद ऐं मोतबर किताब आहे। असां अहल सुन्नत जमात जो आहे, उन में हिकिड़ा 2-3 वाक़िआ सोणे अलीअ जे बारे में हन, उहे तोखे ॿुधायां त अंदाज़ो कर सोणे अलीअ जो शान केतिरो आहे। हिजरत करे महबूब जी जो मदीने पहुता, हाणे जेके सहाबी मक्को छॾे पंहिंजा ॿार बच्चा घर छॾे आया हा, हथे ख़ाली हा, नबी पाक मुआखात कराई। मुआखात, हाणे तव्हां चवंदो मुआखात अलाए छा आहे, इहो सम्झायां तव्हांखे। मुआखात जो मतिलबु ई हो त हुज़ूर पाक फरमायो, हिकिड़ो मुहाजिर, हिकिड़ो अंसार, याने हिकिड़ो मके जो माण्हू, हिकिड़ो मदीने जो माण्हू। अल्लाह जो हबीब तो फरमा, अचो त मां तव्हांखे भाउ ठाहियां। तूं मके वारा मदीने वारे जो भाउ आहे, मदीने वारा तूं मके वारे जो भाउ आहे। मतिलबु छा? हे बच्चा घर छॾे आयो आहे,
दौलत छॾे आयो आहे, बाग छॾे आयो आहे, ॿनियूं ॿारहा फिटा करे आयो आहे, हर शइ छॾे आयो आहे। हाणे इहो हथे ख़ाली आहे, छा खाईंदो? ओ मदीने वारा तुंहिंजे मथां लाज़िम आहे त तूं हुनखे पंहिंजे हर माल मिल्कियत में शरीक कर। नबी करीम जे सहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, असांखे क़बूल आहे। हैरत जी ॻाल्हि आहे, हदीस पाक में ईअं बि ईंदो आहे त जेकॾहिं कंहिं मुहाजिर खे, कंहिं अंसारीअ खे ॿ घर वारियूं हूं त हिकिड़ी घरवारी खे तलाक ॾिनई, इद्दत पूरी करण खां बाद में उहा हिकिड़ी घरवारी ॿिए भाउ मुहाजिर खे निकाह में परणाए ॾिनई। ॿ बाग हा, हिकिड़ो बाग पाण रखियईं, ॿियो पंहिंजे भाउ खे ॾिनई। हुन वटि बनी हुई, अधु पाण रखियईं, ॿियो हुनखे ॾिनई। ॿकरियूं अधो अधु कयईं, ढगा हा अधो अधु कयईं। घर जो जेको माल हो अधु पाण रखियईं, अधु पंहिंजे भाउ खे ॾिनई। इन जे करे त जेको मुहम्मद भाउ ठाहे ॾिनो आहे, अहिड़ो जो भाउ हूंदो ई कोन को। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। सभिनि जा महबूब पाक जोड़ा जोड़ा ठाहे छॾिया। जंहिंमहिल सभिनि जा जोड़ा ठही ख़तम थिया त हुज़ूर पाक हज़रत अलीअ जे लाइ कंहिं बि अंसारीअ खे कोन चयो त हे तुंहिंजो भाउ आहे, तूं हिन जो भाउ आहे। सम्झो था अलाए न, सभु को पाण में भाईपी थी वई, मुहाजिर अंसार सां, अंसार मुहाजिर सां। हज़रत अली करमल्लाहु वजह करीम महबूब जे भर में वेही थो चए, या रसूल अल्लाह, सभु कंहिंखे भाउ भाउ ठाहे ॾिनो थी, मूंखे कंहिंजो भाउ बनायो थी। खुदा जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, ओ प्यारा अली, मुहाजिर अंसार जो भाउ आहे, अंसार मुहाजिर जो भाउ आहे। तोखे भाउ जी ज़रूरत आहे त तुंहिंजो भाउ मां मुहम्मद वेठो आहियां। तूं मुंहिंजो आहे, मां तुंहिंजो आहियां, तोखे मां पंहिंजो भाउ थो बनायां। हज़रत अली करमल्लाहु वजह करीम कदमनि ते किरी पियो आहे, अर्ज़ थो करे, कुर्बान वञा अल्लाह जा हबीब, तुंहिंजे ज़ात बाबरकात आहे, तुंहिंजे थोरनि ते थोरा एतिराहनि। ओ मुंहिंजा प्यारा नबी करीम जो तो मुझे मथां अहिड़ा वड़ करे छॾिया जो अहिड़ा कंहिं ते थींदा ई कोन। जंहिंखे सुहिणो नबी पंहिंजो भाउ बनाए। अबा हक़ीक़त में रिश्ते में हुयो बि भाउ, सौट भाउ थींदो आहे न। ॾाढे ॻाल्हायो, सौट भाउ हूंदो आहे। हज़रत अली नबी पाक जो सौट आहे, चाचे जो पुटु आहे, छो त हज़रत अली जो वालिद अबी तालिब ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद हज़रत अब्दुल्लाह पाण में सगा भाउ रहा, सगा भाउ रहा। इन जे करे पाण में भाईपी थी वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ॿिन्ही खे भाउ थो बणाए पियो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हज़रत अली ख़ुशि थी वियो आहे त क़ुर्बान प्यारा नबी तुंहिंजे ज़ात बाबरकात आहे। हज़रत अलीअ जे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे जो मुस्तफ़ा हुनखे पंहिंजो भाउ बनाए। वरी ॿियो हिकिड़ो वाक़ियो आहे, तबूक जी जंग लॻी, तबूक जी। पोइ तबूक जे जंग ते महबूब पाक पाण रवाना थी विया। मदीने पाक में हज़रत अली खे चऊं त अली, लबैक या रसूल अल्लाह, प्यारा अली तूं मदीने में रह, पुठो घर आहे, बच्चा आहिनि, ॿार आहिनि, अहल औलाद आहे, मदीनो शरीफ़ आहे, मस्जिद नबी जी इमामत आहे, तंहिंजे करे मां तोखे पुठियां मदीने में छॾे थो वञा, असां जंग करे मोटी ईंदासीं, तूं हिते तरसी पओ। हज़रत अली करमल्लाहु वजह करीम तरसी पिया। के मुनाफ़िक माण्हू अहिड़ा हुआ जन प्रोपोगंडा शुरू करे ॾिनी। कहिड़ी? त अलीअ खां नबी नाराज़ आहे तॾहिं जंग ते न वठी वियुसि। अदा तूं मथे वञ, छोरनि खे बसि कराए, मथे वॾा चढ़ण। दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, जंहिं मुनाफ़िकनि इहे न चिमे गोयूं शुरू कयूं त ॻाल्हि विचां का ॿी आहे जो हुज़ूर पाण सां वठी नथो वञेसि। हुज़ूर अलीअ खां नाराज़ आहे, उन नाराज़ पइजे करे हज़रत अली खे मदीने में छॾे वियो आहे। नबी पाक पाण जंग ते वियो आहे। हज़रत अली जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त ॾुख थी पियुसि त महबूब मूंखे ईअं छो छॾींदो। हज़रत अली नबी पाक जे पुठियां डोड़ी डोड़ी हिकिड़ी मंज़िल, ॿी मंज़िल, टी मंज़िल ते वञी पहुतो। नबी पाक फरमाइसि, अली मां त तोखे छॾे आयुसि मदीने में, तूं छो पुठियां आयो आहे? असां अञा अॻिते वञूं पिया जंग जे लाइ, तूं छो आयो आहे? हज़रत अली थो करे, या रसूल अल्लाह, माण्हू हीअं था चवनि त अलीअ खां नबी नाराज़ आहे, जंहिंजे करे हुनखे घर छॾे वियो आहे, जंग ते को नथो वठी वञे। पाण सां वठी वञे सहा,
पंहिंजी जगह ते पाण सां वठी वञे सा छॾे वियो तंहिंजी माना हुन सां प्यार कोन्हे। इन जे करे मां तव्हां ॾांहुं आयो आहियां वज़ाहत कयो। ख़ुदा जो हबीब फरमाए थो ओ प्यारा अली तोखे ख़बर आहे त अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं तूर सीना ते वियो हो अल्लाह पाक खां तौरेत वठण त अल्लाह पाक चयो त 40 ॾींहं तौरेत वठण जे लाइ तूर सीना ते अची रहिजा। पोइ मूसा अलैहिस्सलाम 40 ॾिहाड़ा तूर सीना ते वियो हो पर पुठियां पंहिंजो जाइ नशीन काइम मक़ाम हज़रत हारून खे बनाए वियो हो। हाणे ईअं अली सम्झजांइ त जीअं मूसा जो जाइ नशीन हारून हो जेसी ताईं मूसा मोटी अचे अहिड़े तरीक़े सां ओ प्यारा अली जेसी ताईं मां मोटी अचां तेसी ताईं तूं मुंहिंजो हारून वांगुरु जाइ नशीन आहीं। छा तोखे इहा ॻाल्हि क़बूल न आहे त जीअं हारून जो मक़ाम हो हारून नबी जो पर एतिरो फ़र्क़ु हो त मूसा बि नबी हो हारून बि नबी हो। ऐं प्यारा मूं अली मां मुहम्मद नबी आहियां मूंखां पोइ ॿियो नबी कोन थींदो पर मां जेसी ताईं मोटी अचां मुंहिंजे मोटण ताईं तूं हज़रत अली सही खे तो फरमान मदीने पाक में मुंहिंजो जाइ नशीना जेसी ताईं मां तबूक जे लड़ाई मां मोटी अचां। इहा का मामूली ॻाल्हि आहे जो महबूब पाक अलैहिस्सलाम पंहिंजे हयाती में पंहिंजे जगह ते मुंहिंजा दोस्त जेसी ताईं तबूक खां मोटी अचनि हज़रत अली जी ज़ात बाबरकात खे विहारे मुक़रर फरमाए वञनि ऐं पाण फरमाइनि था त अंत बि मंज़िलत हारून बि मूसा तूं मूसा अलैहिस्सलाम जे लाइ जीअं हारून जाइ नशीन हो वक़्ती तौर सां ईअं तूं बि मुंहिंजो मदीने पाक में मोटी अचण ते जाइ नशीन आहे। हिते हिकिड़ो मसइलो आहे वज़ाहत कयां ज़रूरत आहे हिन शइ जी न त मतां कंहिंखे मुग़ालतो थी पवे। इहा ॻाल्हि तव्हां सिखी छॾियो अक़ीदे जी ॻाल्हि आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा तव्हांखे ख़बर आहे त जेके दीन जा दुश्मन आहिनि उहे हमेशह ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं कढंदा आहिनि। सम्झो था न साईं छा कंदा आहिनि ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं कढंदा आहिनि। ॻाल्हियूं कढी त ॾिठी बाबा ॾिठो तव्हांजे मुफ़्ती साहिब जुमे जॾहिं कोन चयो हो पोइ हिक जी ॿी सिंधी में चइबो आहे न अटो चे घोॿाटो। अब सम्झो था न साईं हिक जी ॿी बि मंज़िलत हारून बि मूसा तूं मुंहिंजो ईअं आहे जीअं हज़रत मूसा जे लाइ हज़रत हारून जाइ नशीन हो त नबी पाक अलीअ खे पंहिंजो जाइ नशीन ठाहियो अलीअ खे ख़लीफ़ो ठाहियईं। पोइ अबू बकर छाजो ख़लीफ़ो उमर छाजो ख़लीफ़ो उस्मान छाजो ख़लीफ़ो बसि ख़लीफ़ो अली आहे। सम्झो था न साईं नबी पाक पाण चई वियो हिन जी ॿांग ॿुधी अथव ॿांग मुस्लमान खां ॿांग निराली कलमो मुस्लमान खां निरालो ॿांग बि जुदा कलमो बि जुदा हर कमु जुदा। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्या अला सलात हय्या अल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। हिननि वरी ॿांग में खणी पुछ गंढियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह उन खां पोइ अशहदु अन्न अमीरुल मोमिनीन व इमामुल मुत्तक़ीन अलीयुन वलीउल्लाह वसीउ रसूलुल्लाह खलीफतुहु बिला फसल। कलमो भी है ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलीयुन वलीउल्लाह वसीउ रसूलुल्लाह व खलीफतुहु बिला फज़ल। माना अली नबी जो वसीउ आहे ख़लीफ़ो आहे पर ख़लीफ़ो बि कीअं बिना संधे जे बसि नबी पाक खां पोइ फौरन अली आहे विच ते संधो आहे ई कोन। हाणे हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके कूड़ हणंदा आहिनि ॿाहिरि झंग में हिकिड़ा वरी मुंहुं बि काबे ॾे वुज़ू बि करे बीठो आहे अलाह जे घर में कननि में ॿई हथ विझी ज़ोर सां। हाणे सही ॾिसो त तो ख़लीफ़तुहु बिला फसल अली ख़लीफ़ो आहे नबीअ जो पर बिना संधे जे। हाणे ख़ुदा जो कसम आहे तव्हांखे फ़ैसिलो तव्हां कयो त हुज़ूर पाक खां पोइ 2.5 साल हज़रत अबू बकर ख़लीफ़ो रहियो अब रहियो न साईं 10 साल हज़रत उमर रहियो घणा थिया इहे साईं कुल लेखो कोन थो अचे वॼा 12.5 रुपया घुरांव त कोन थो 10 ऐं 2.5 घणा थिया 12.5। हाणे 12.5 साल इहे वरी हज़रत उस्मान ख़लीफ़ो थियो उहे घणा साल थियो 12.5 साल उहो रहियो। सम्झ में आई अलाए कान आई 2.5 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ 10 साल हज़रत उमर 2.5 साल इहे 10 हो 12.5 वरी 12.5 अमीर उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु 25 साल खां पोइ जॾहिं हज़रत अमीर उस्मान शहीद थियो जहान छॾियईं उन्ही खां पोइ सुहिणो अली ख़लीफ़ो थियो। हाणे 25 साल आबा संधो आहे या न आहे ॻाल्हायो बा हिनखे संधो नज़र ई कोन थो अचे
अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह खलीफतु बिला फसल बिना संधे जे। हाणे 25 साल संधो आहे ई कोन को हैफ मुसलमान ॿाहिरि अञा चवी हा त खणी का ॻाल्हि मञूं हा ख़ुदा जे घर मस्जिद में बि बीठो कूड़ हणी इन कूड़ खे ख़ुदा पहुचे या पीरान पीर पहुचे बाक़ी पंहिंजी त ज़रूरत आहे ई कान का ख़ुदा। सलाह शरीफ बुलंद आवाज़। दोस्तों असल में छा हो त हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम खे मूसा पंहिंजो जाए नशीन ठाहियो पर एतिरनि ॾिहाड़ जे लाइ जेतिरा ॾिहाड़ा मूसा तूर सीना ते वियो। अब सम्झो था न साईं, हारून खे एतिरा ॾिहाड़ा पंहिंजो जाए नशीन ठाहियईं जेतिरा ॾिहाड़ा मूसा तूर सीना ते वियो। ऐं नई ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां इहा किताबनि हदीसनि में लिखी पई आहे त हज़रत हारून वरी मूसा अलैहिस्सलाम जे ज़िंदगी में वफ़ात करे वियो। मुंहिंजो पुटु त मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी गादी ते वेह रहा ॻाल्हायो अबा। पीर जो पुटु पीर जे मरण खां पोइ गादी ते वेहे या पीउ जे हूंदे वेही रहे ॻाल्हायो अबा। त हज़रत हारून जेकॾहिं मूसा जो जाए नशीन हुजे हा त पोइ मूसा अलैहिस्सलाम खां पोइ वफ़ात करे हा। अॻ में मूसा वफ़ात करे हा पोइ हारून गादी ते वेहा पोइ हारून गुज़ारे वञे हा पर न ईअं कोन्हे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़िंदा हा हारून अलैहिस्सलाम गुज़ारे थो वञे। मूसा अलैहिस्सलाम जो जाए नशीन हो यूशा बिन नून जेको मूसा अलैहिस्सलाम खां पोइ जाए नशीन थियो। बाक़ी जेको नबी पाक चयो आहे त अंत बि मंज़िलत हारून बि मूसा इन जो मतिलबु आहे वक़्ती तौर सां तूं मुंहिंजो जाए नशीन आहे जेसीं ताईं मां तबूक खां मोटी अचां। जीअं हज़रत मूसा चयो हो त मां जेसीं ताईं तूर सीना तां मोटी अचां एसीं ताईं तूं मुंहिंजो वक़्ती तरह आहे। मुंहिंजा दोस्त वक़्ती तौर रुगो अली साईं खे न बल्कि ॿियनि खे बि नबी पाक जाए नशीन ठाहियो आहे। अहिड़ा हदीसुनि में मिसाल मिलनि था। सलात पर तोखे मैं हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत इब्ने उम्मे मक्तूम। इब्ने उम्मे मक्तूम सहाबी आहे। हिकिड़ो दफ़ो न आहे बि अखियुनि खां नाबीनो पर कई दफ़ा महबूब पाक जे मदीने खां ॿाहिर कमकार सां वेंदा हुआ जंग ते वेंदा हुआ लड़ाईअ ते वेंदा हुआ। अली साईं बि नबी पाक सां गॾु हूंदो हो त हज़रत इब्ने उम्मे मक्तूम खे हुज़ूर पाक घुराए चवंदा हुआ ओ इब्ने उम्मे मक्तूम मां मुहम्मद जेसीं ताईं मोटी अचां तेसीं ताईं मुंहिंजो तूं जाए नशीन आहीं। पोइ तव्हांजी माना त ख़लीफ़तु बिला फ़ज़ल उम्मे मक्तूम बि थियो। चाचा ये त अजायूं ॻाल्हियूं थो पियो थुॾा माण्हुनि खे ॾी महबूब मुहम्मद करीम जेका तरतीब ॾसी ही ख़ुदा जो कसम आहे कंहिं माउ जे लाल खे ताक़त न आहे जो आहे तरतीब टोड़े मुस्तफ़ा तरतीब ॾसी अल्लाह मंज़ूर कई। महबूब जे असहाबनि उन्हनि जे बैत कंदा विया। पहिरीं अबू बकर आयो आहे पोइ उमर साईं आयो आहे पोइ हज़रत उस्मान आयो आहे पिछाड़ी में हज़रत अली आयो आहे। अलीअ पिछाड़ी अचण को शान कोन थो घटिजे। मुहम्मद बि सभिनि नबियनि खां पिछाड़ी में आयो को शान त कोन खुटो पर या तरतीब जेका आहे सा शरई तरतीब आहे जेका अल्लाह ही अल्लाह जे तरफ़ खां मंज़ूर थियल आहे। ख़लीफ़तु बिला फ़सल वारी ॻाल्हि ग़लति आहे। ख़लीफ़ो बिला फ़सल उहो ई आहे जेके नबी पाक पंहिंजो ख़लीफ़ो बनायो हुजे। बहरहाल मां तोखे हज़रत अली जी हिकिड़ी आख़िरी करामत ॿुधायां पोइ दुआ ख़ैर जी सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो अर्ज़ ॿुधो जेकॾहिं कंहिं जुमे ते 2-3 कूफे जे जामे मस्जिद में जुमो थो पढ़ाए जुमे जो ॾिहाड़ो आहे जुमे जे ॾिहाड़े मौला अली शेर ख़ुदा ख़ुतबो बीठो पढ़ाए। ख़ुतबे पढ़ाईंदे पढ़ाईंदे हज़रत अली करमल्लाहु वजह करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलाम खे सॾु कयो। ग़ुलाम हेॾे आहे डोड़ंदो आयो जी क़िबला पाण फरमाइनि था जल्दी कर मस्जिद जे पुठियां हिकिड़ो घर छॾ ॿियो घर छॾ टियों घर छॾ चौथे घर में वञ ज़ाल मुड़ुस पाण में विढ़नि था ॿिन्ही खे वठी आ तव्हांखे अमीरुल मोमिन थो सॾे पियो। कंहिं ॿुधायो अली साईं पुठे पासे घरनि में छा पियो हले छा पियो वहे छा पियो वापरे मौली साहब खे कहिड़ी ख़बर पर मौला अली शेर ख़ुदा खे ख़बर आहे। ग़ुलाम वञे थो वञी बराबरि उन घर में वञे त ज़ाल मुड़ुस उभा लॻा पिया आहिनि। ॿिन्ही खे चई हलो तव्हांखे अमीरुल मोमिन सॾायो आहे। नमाज़ पूरी थी वई उहे ॿई पेश थिया। जामे मस्जिद में जमात खे अली से वेहारे थो फरमाए थो बाबा सभई वेहो अॼु मां अलीअ जो फ़ैसिलो ॿुधो।
मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभई मुस्लमान वेही रहिया। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जी ज़ात बाबरकात ज़ाल मुड़स खे विहारे फरमायूं था, मां तव्हांजो फ़ैसिलो थो कयां, उहो तव्हां ॿुधो। मां तव्हां खां ॿ टे ॻाल्हियूं थो पुछां, जेकॾहिं तव्हां जूं ॻाल्हियूं सचूं हुजनि त हा कजो, ग़लति हुजनि त न कजो, वधीक कुछण जी तव्हांखे ज़रूरत कान्हे। हाज़िर साईं। हज़रत अली फरमाइनि था, पहिरीं पहिरीं मां मर्द सां थो ॻाल्हायां, पोइ माई सां ॻाल्हाईंदुसि। मर्द खे फरमायूं, अब्बा ॾे ख़बर। चई कंहिं महिल जेका पुछो, चई मां जेका ॻाल्हि कयां थो सची आहियां कूड़ी? चई ॿुधाए। चई तुंहिंजा हिन औरत सां हेतिरे अरसे खां वठी करे निकाह थियो आहे, 5 साल 8 साल 10 साल? चई हा साईं। हज़रत अली फरमाइनि था, ॻाल्हि ॿुधजां, पर अॼु ताईं तो पंहिंजे औरत जो अंगु कोन ॾिठो आहे। हेतिरो अरसो थियो आहे, अॼु ताईं तो पंहिंजी घरवारी जो अंगु न ॾिठो आहे। चई हा हो साईं। चई भला ॿी बि ॻाल्हि ॿुधां, त जॾहिं बि तूं घरवारी ॾे वेंदो आहे हम बिस्तरी जे इरादे सां, त तोखे हिकिड़ो शींहुं नज़र ईंदो आहे जेको तुंहिंजे ऐं तुंहिंजे ज़ाल जे विच ते बीठो हूंदो आहे, उन खां डिॼी तूं परे भॼी वेंदो आहे, पंहिंजे घरवारी खे तो हथ बि कॾहिं कोन लॻायो आहे। अहिड़ो हीअं तो ग़लति कमु कयो, तोखे ग़लति कम मां ॿार थी पियो। जंहिंमहिल तुंहिंजा महीना पूरा थिया, तुंहिंजी माउ तुंहिंजे गुनाह खे लिकाइण जे लाइ तोखे झंग में वठी वई, तोखे ॿार ॼणायई, तोखे पुट ॼाओ, पोइ न पुट खे तव्हां एगड़ी में वेढ़े जेरे जागंदे खे खामे में फिटो कयो, ऐं तव्हां वापसि तुंहिंजी माउ तोखे घर ॾे वठी पई अचे। ॿार जेरो हो, तो पुठी रीतीअ त कारे रंग जो कुतो हो, उन चई ॿार खे चक विझी खयो। आख़िर तूं मां हुई, ग़लति या सही, पर तोखे झुबो अची वियो, पत्थर खणी कुते खे हई, कुते खे कोन लॻो, ॿार जे मथे में लॻो, ॿार जो मथो फाटी पियो, रत वही पई, कुतो भॼी वियो। तो रो फाड़े उन जी पटी मथे सां ॿधी छॾी, पोइ कुतो त हलियो वियो, ॿार उते छॾी, तोखे ख़बर कान्हे त ॿार काॾे वियो। था ओ माई, तो त ॿार खामे में फिटो कयो, पर तोखे ख़बर कान त ॿार काॾे वियो। अॼु मां अली शेरे ख़ुदा फ़ैसिलो थो कयां, अॼु ॻाल्हि खे ज़ाहिर थो कयां, उहो ॿार इहो तुंहिंजो मुड़ुसु थी, तो कोन सुञातो आहे, पत न चई त मथे तां टोपी लाहींसि, उहो मथे में जेको तुंहिंजे धक जो निशान आहे सो अञा मौजूद आहे। हज़रत अली उन मर्द खे फरमाइनि था, हीअ तुंहिंजी सॻी माउ आहे, हे तुंहिंजो सॻो पुटु आहे, पर उहो मर्द ॿुधी छॾिजां जेको तव्हां ज़ाल मुड़ुस जे विच ते शींहुं ईंदो हो, उहो शींहुं कोन हो, मां मौला अली शेरे ख़ुदा हुयुसि।